असांजा जोधाना सिटी जो सदर अब्दुल कादर आबाणी साहब हुजे, तालके कश्मीर सदर लखवीर खान जगरानी साहब हुजे, सैयद मुनीर शाह तालके कंदकोड़ जो सदर, कंदकोड़ तालके जो जनरल सेक्रेटरी नीरज भाई साहब, लखवीर खान कश्मीर तालके सदर जनरल सेक्रेटरी मेरे दोस्त के बाद सभी कैटेगरी जेके दोस्त आया हो सुभाणे मेहरबानी करें तकलीफ़ करें जो अज 100 आया हो 200 आया हो 500 आया हो सुभाणे उनको कीअं हुजो इहो न अॼु गर्मी ॾिसी सुभाणे तव्हां नाचो या घटि वधि अचो हीअ बाबा सभिनि खे तकलीफ़ आहे पोइ सदर दिन जे कोन्हे रसाए कोन्हे या कंहिं इदारे कोन्हे वो शबीर के खोसे कोने का संतुलन के तकलीफ सभी दोस्त मेहरबानी करे शिरकत कयो भरपूर शिरकत कयो बाक़ी इंशाअल्लाह उन्हें जो भाई बता थी वियूं बिलाल साहब रोटी वरतो आहे उहे चवंदा रोटी कपिड़ा और मकान अबा रोटी कपिड़ा तूं ॾिनी असांजा कपिड़ा लाहे थो असां रिटायरमेंट जो मौक़ो काॾे वेंदासीं तुंहिंजो दर खड़काईंदा रहिजी मेहरबानी करे इन कानून खे जेको तोखे ग़लति उन ॻाल्हि का अब्दुल्ला शाह आहे मुराद अली शाह आहे अने केरु आहे बेमरा शाह आहे उन पंहिंजे खे लगाम ॾे तोखे इहा ई ख़बर न आहे त सिंध में ॿरी पिया उस्ताद बलावल त पोइ सभु निकितल आहे एहतजाज में त तूं छा थो करे चुप छो आहे ख़ामोश आहे तूं पार्टी जो चेयरमैन आहीं पर तुंहिंजी ॻाल्हि बखिरिया न ॿुधे त पोइ चेयरमैन तूं छा जो तूं बि छॾे हलो असां इंशाअल्लाह वधीक मीटिंग कंदो जेको लाइक़ु तयारु थियो अलाह जो हुकुम सां दोस्तनि जे गॾु तमामु बस कंदासीं ख़ुदा जीअं